एक चक्कर बादशाह के एक जगह पसंद अची वई ऐं बादशाह के शौक़ थियो त हिन जगह ते आउं महलात ठाराहींदो। पर बादशाह जॾहिं उन जगह ते महलात ठाराया त उहो महलात बादशाह जो किरियो पवे। उन जगह ते महलात जाम ठाराया पर महलात बीहे न ऐं महलात किरियो पवे। त बादशाह अची परेशान थियो त वज़ीर खे चवणु लॻो त को नजूमी या को फ़क़ीर या को दरवेश या को जादूगर वठी अच त पुछा करियूं त हिन जगह ते जेको बि महलात ठाराईंदो ऐं छा आहे हिन जगह में को मसइलो आहे, छा आहे महलात मुंहिंजो किरियो पवे। त वज़ीर वियो उन हिकिड़े नजूमी खे वठी आयो ऐं नजूमी खे सॼी हक़ीक़त करे बादशाह ॿुधाई ऐं वज़ीर बि ॿुधाई। नजूमी बादशाह खे चवणु लॻो त आउं मुंहिंजो इल्मु हलायां थो। नजूमी जॾहिं इल्मु हलाए ऐं बादशाह खे चवणु लॻो त बादशाह साहिबु तव्हांजो महलात हिते ठही वेंदो पर तव्हांखे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। त बादशाह चवणु लॻो त क़ुर्बानी हिकिड़ी खां 100 ॾेई छॾंदुसि, मूंखे रुॻो ॿुधायो मुंहिंजी जॻह इहा पसंदीदा आहे ऐं मूंखे हिते महलात ठाहिण जो शौक़ु आहे। त नजूमी चवणु लॻो त सोचे वठि। त बादशाह चवणु लॻो त मूं सोचे वरितो आहे त ॿुधाए कहिड़े जानवर जी क़ुर्बानी ॾियणी आहे। त नजूमी चवणु लॻो त जानवर जी क़ुर्बानी ॾियणी कोन्हे, क़ुर्बानी ॾियणी आहे इंसान जी, जे अगरि ॾेई सघीं त। त बादशाह सोचे चयो त बिल्कुलु इंसान जी बि क़ुर्बानी ॾेई छॾंदासीं। त नजूमी चवणु लॻो क़ुर्बानी अहिड़े माण्हू जी आहे जे अगरि ॾेई सघीं त। त बादशाह चवणु लॻो तूं ॿुधा त सही, आउं कोशिशि कंदुसि ऐं क़ुर्बानी ॾींदुसि। त नजूमी चवणु लॻो त तुंहिंजो जेको वॾो पुटु आहे उनजी ज़ाल शहज़ादी जेका आहे उनजी क़ुर्बानी तोखे ॾियणी पवंदी ऐं पोइ इन जॻह ते तुंहिंजो महलात ठही वेंदो। त बादशाह थोरी देरि सोचण खां पोइ नजूमी खे चवणु लॻो त आउं मुंहिंजे वॾे पुट जी शहज़ादी जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां ऐं वरी मुंहिंजे वॾे पुट जी शादी आउं ॿिए हंधि किथे कराए वठंदुसि। त बादशाह राज़ी थी वियो क़ुर्बानी ॾियण जे लाइ। त हिते नजूमी ऐं बादशाह जूं ॻाल्हियूं उन वॾे पुट जी ज़ाल शहज़ादी ॿुधी वरितियूं। शहज़ादी तमामु मायूस थी ऐं शहज़ादी खे ॾुख बि थियो। उन शहज़ादी जो मुड़ुसु बादशाह जो वॾो पुटु शिकार ते वियल हो। जॾहिं शाम जो शिकार खां मोटियो अची शहज़ादी वटि आयो ऐं शहज़ादी खाधो खणी अची उनखे ॾिनो। शहज़ादे खे चवणु लॻी त हीअ आख़िरी दफ़ा खाधो तोखे ॾियां पई, हाणे थी सघे थो खाधो न ॾियां। त शहज़ादो चवणु लॻो तोखे छा थियो आहे, तूं मायूस थियो वेठी आहीं, अहिड़ियूं कहिड़ियूं बि ॻाल्हियूं करे। त शहज़ादी सॼी हक़ीक़त करे पंहिंजे मुड़ुस खे ॿुधाई। त मुड़ुसु चवणु लॻो त मुंहिंजो पीउ बादशाह ईअं नथो करे सघे। जी बिल्कुलु तोखे मूं ते एतबार न आहे छा? त शहज़ादो चवणु लॻो त तो ते बिल्कुलु एतबार आहे। मुंहिंजो पीउ महलात थो ठाराए ऐं जॾहिं तूं ई न रहंदे त आउं हुन महलात में वेही छा कंदुसि। त चवणु लॻो त हल पाण ॿई हितां भॼी था हलूं। त उन माई खे वठी साण सां गॾु शहज़ादो ऐं शहज़ादी ॿई ॼणा ज़ाल मुड़ुसु महलात छॾे भॼणु लॻा। भॼंदा भॼंदा वञनि त हिकिड़े जंगल में वञी दाख़िल थिया। त उते हिकिड़ो घरु हुजे। त उन शहज़ादी जी ज़ाल चवणु लॻी त मूंखे उञ जाम लॻी आहे। त शहज़ादो चवणु लॻो त तिन घर मां वञी पाणी पी आ, इहो घरु बीठो आहे, ॾिस केरु हुजे तिन मां वञी पाणी पी आ, ऐं जेसो शिकारी विकारी को हुजे त उतां करे अचां त पोइ पाण कुझु खायूं पीयूं। त उहा उन शहज़ादे जी ज़ाल उन घर में वई त उन घर में ॾिस त हिकिड़ी पोड़ी माई हुजे। शहज़ादी तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन हुजे। त उन घर में वञी उन पोड़ी खे चवणु लॻी त अमां मूंखे पाणी पीआर, मूंखे तमामु जाम उञ लॻी आहे। त उन पोड़ी जी नियत ख़राबु थी वई ऐं उहा पोड़ी असुलु जिन हुई। उहा पोड़ी असुलु जिनात हुई। त पोड़ी चवणु लॻी त अमां मूं में साहु कोन्हे, परियां अंदरि घड़ो पियो आहे पाणी जो कमरे में, वञी उन मां पाणी उते पी। त उहा शहज़ादी जीअं उन कमरे में ढरी त उन पोड़ी जिनात जी नियत ख़राबु थी वई। त सोचणु लॻी त मुंहिंजो आहे हिकिड़ो पुटु, हीअ शहज़ादी तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन आहे, मुंहिंजे पुट सां हिनजी शादी कराईंदसि। त उहा शहज़ादी जीअं अंदरि कमरे में ढरी पाणी पीअण जे लाइ त उन पोड़ी दरवाज़ो ॾेई छॾियो। त शहज़ादी रड़ियूं कयूं त मूंखे कढ, मूंखे कढ, पर हुन पोड़ी जिनात हुन शहज़ादी खे न कढियो। त ॿाहिरि हुनजो मुड़ुसु शहज़ादो फिरी फिरी आयो त सोचणु लॻो त शहज़ादी पाणी पी अञा कोन आई आहे, जेको हिन घर में वेही हली आहे, छा मसइलो आहे। त शहज़ादो सिधो डरियो घर में। त ॿुधी शहज़ादी रड़ियूं कमरे में, त पोड़ी खे चवणु लॻो त तो मुंहिंजी ज़ाल खे अंदरि क़ैद छो कयो आहे। त हिते उन पोड़ी खे मारी। त एतिरी देरि में उन पोड़ी जो पुटु जिन उहो बि अची हाज़िर थियो। त शहज़ादो ऐं जिन पाण में ॿई विड़िया त जिन वञी किरियो हेठि। त शहज़ादी तलवार खणी जिन खे मारियो अथई। त जिन चवणु लॻो त आउं माफ़ी घुरां थो, मूंखे माफ़ु कर ऐं मुंहिंजी ज़िंदगी बख़्शे ॾे। त शहज़ादो चवणु लॻो त अॼु तुंहिंजी ज़िंदगी बख़्शां थो, पर आईंदा कॾहिं कंहिंसां ईअं न कजां। त शहज़ादी खे अंदरां शहज़ादो वठी आयो कमरे मंझां ऐं जिन खे चवणु लॻो त
तूं मूंसां गॾु हल। त जिन उहो शहज़ादे ऐं शहज़ादी सां गॾु हलणु लॻो त टई ॼणा वञणु लॻा त अॻियां वञी विया त हिकिड़ो घर ॾिसण में आयो त शहज़ादे ॾिठो त हीउ घरु तमामु ख़ाली आहे। शहज़ादी खे चवणु लॻो त हाणे अॼु खां पोइ पाण हिते वेंदासीं। त शहज़ादी खे अंदरि कमरे में विहारे ऐं पाण शिकार ते वेंदो ऐं जिन खे अंदरि क़ैद करियो वेंदो हो। त उहो शहज़ादो ज़ाल खे चवंदो हो त आउं वञा थो शिकार करे अचां थो ऐं हिन जिन खे आज़ादु न कजांइ, कमरे में बंदी सही आहे, जेकर हिनखे आज़ादु कंदे त तोखे नुक़सानु पहुचाईंदो। त शहज़ादो डेली वेंदो हो शिकार वार करणो ऐं शहज़ादी जेका शहज़ादी जी ज़ाल जेका शहज़ादी उहा बि अची थकी बेज़ार थी वई, बोर थी वई, ख़ाली अकेले अकेले वेही वेही बोर थी वई। त हिकु चकर उन जिन खे आज़ादु करे ऐं उन सां कचारी करणु लॻी। त डेली ईअं कचारी कंदी हुई, शहज़ादो वेंदो हलियो हो ऐं पोयां जिन खे आज़ादु करे उन सां कचारी कंदी हुई। जेॾीमहिल शहज़ादे अचण जो टाइम थींदो हो त वरी उन जिन खे अंदरि क़ैद करे छॾींदी हुई। त जिन हुजे वॾो हरामी अची शहज़ादी जी वाखाण करणु लॻो ऐं शहज़ादी खे चवणु लॻो त आउं तोखे हर शइ ॾींदसि, मिल्कियत ॾींदसि, महिलात ठाराए ॾींदसि, तोखे राणी करे विहंदसि जेकर तूं मूंसां शादी करीं। त उन शहज़ादे जी ज़ाल शहज़ादी जी नियत ख़राबु थियण लॻी त ऐं शहज़ादी जिन खे चवणु लॻी त पोइ आउं मुंहिंजे मुड़ुस खे कीअं मारियां। त जिन चवणु लॻो त आउं नथो मारे सघां, त मूंखां ताक़त में ॾाढो आहे, मूंखे बि उन ॾींहुं मारे छॾियो हुअसि ऐं मूंखे मारे छॾींदो, इहो कमु तोखे करिणो आहे। त शहज़ादी चवणु लॻी त तूं ॿुधां मुंहिंजे मुड़ुस खे कीअं मारियां। त जिन हुनखे सलाह ॾिनी त तूं छा कजांइ, जो शहज़ादो जेॾीमहिल निंड पियो हुजे उन जा वार कतरे मूंखे ॾिजांइ। त शहज़ादी चयो ठीकु आहे। त हिकु चकर इन जो मुड़ुसु सुतो पियो हुजे शहज़ादो, त उन शहज़ादी छा कयो, वार कटे ऐं जिन खे ॾेई छॾिया। त ॿिए ॾींहुं जॾहिं शहज़ादो वियो शिकार ते त उन जिन छा कयो, उन वारनि खे गॾाए हिकिड़ी रसी ठाही ऐं शहज़ादी खे चवणु लॻो हीअ रसी वठि, जेॾीमहिल शहज़ादो तुंहिंजो मुड़ुसु सुतो पियो हुजे उन महिल उन जा हथ ऐं पेर इन सां ॿधी छॾिजी, छो त हीअ वार इन जा ई आहिनि ऐं इन जी ताक़त इन खे जेको आहे सो उथणु कोन ॾींदी। त शहज़ादो जॾहिं शाम जो वरी आयो ऐं मानी वग़ैरह खाई ऐं राति जो जेॾीमहिल सुतो उन महिल शहज़ादी संदसि ज़ाल छा कयो, जो हथ पेर हुन जा ॿधी छॾिया ऐं जिन खे आज़ादु कई। जिन आयो तलवार खणी ऐं अची शहज़ादे जूं अखियूं बि कढी ऐं पेर बि वढी ऐं हथ बि वढे छॾी। त हिते शहज़ादो चवणु लॻो त शहज़ादी खे तो मूंसां धोखो कयो आहे। त शहज़ादो जिन खे चवणु लॻो त हिकु चकर ज़िंदगी तुंहिंजी मूं बि बख़्शी हुई जॾहिं पाण विढ़िया हुआसीं ऐं हिन चकर ज़िंदगी तूं बि मुंहिंजी बख़्शे छॾ। त जिन चवणु लॻो त बिल्कुलु तो मुंहिंजी ज़िंदगी बख़्शी हुई ऐं आउं बि तुंहिंजी ज़िंदगी बख़्शियां थो। त शहज़ादो जिन खे चवणु लॻो त कंहिं अहिड़ी जॻह ते मूंखे छॾे आ जिथे माण्हू जी अचु वञु हुजे ऐं माण्हू मूंखे कुझु ख़ैरात ॾियनि त जीअं आउं मूंखे मानी टुकर मिले त आउं पंहिंजी ज़िंदगी जीअं। त जिन वियो हिकिड़े अहिड़े हंधि जॻह ते छॾे आयो जिथे माण्हुनि जी रस्ते सां अचु वञु जाम हूंदी, उते हिन शहज़ादे खे छॾे आयो ऐं उतां माण्हू जेके ईंदा वेंदा हुआ वीचारा सो हिनखे केॾीमहिल मानी ॾियो वेंदा, केॾीमहिल खाधो ॾियो वेंदा। अंधो वीचारो, टंगूं बि वढियल, पेर बि वढियल, शहज़ादो वीचारो मिड़ी इन में गुज़र बसर कंदो हो। जिन ऐं शहज़ादी शादी करे छॾी ऐं उन घर में रहण लॻा। हाणे शहज़ादो वीचारो अखियुनि खां अंधो, पेरनि खां मंडो ऐं हथ बि न हुजनि त वीचारो वेठो हुजे। त हिकु चकर हिकिड़ो वीचारो पोड़ो आयो त उहो हिनखे चवणु लॻो त तूं हल मुंहिंजे घर ऐं तूं मूंसां गॾु रह ऐं तूं केरु आहीं। त शहज़ादे कुझु बि न ॿुधायो हुनखे ऐं शहज़ादो हुनखे चवणु लॻो त आउं हिते सही आहियां, जेको रब खे मंज़ूरु आहे, आउं हिते ई वेठो आहियां। त उन पोड़े खे उन शहज़ादे जवाबु ॾेई छॾियो ऐं पोड़ो पंहिंजे घर ॾांहुं रवानो थी वियो। त उहो शहज़ादो वीचारो वेठो हुजे त हिकु चकर हिकिड़ो ख़रगोश ऐं हिकिड़ो कबूतर ॿई पाण में कचारी कंदा पिया हुआ उते। त ख़रगोश चवणु लॻो कबूतर खे, जिथे आउं रहां थो उते अहिड़ी मिटी आहे, उहा मिटी खणी कंहिंजो हथ न हुजे, कंहिंजो पेर न हुजे, उते उहा लॻाइजे त उनजी हथ बि मिली वेंदा ऐं पेर बि मिली वेंदा। त इहो शहज़ादो ख़रगोश जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। त हिते कबूतर ख़रगोश खे चवणु लॻो त मुंहिंजी खुॾी में अहिड़ा पन आहिनि जंहिं कंहिंजी अखियुनि में लॻाइजनि, कंहिं बि अंधे जी अखियुनि ते रखिजनि त अखियूं उनखे वापसी मिली वेंदियूं। त इहे ॿई कबूतर ऐं ख़रगोश ॻाल्हियूं करणु लॻा। त शहज़ादे इहे ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं। कबूतर ऐं ख़रगोश त ॿई विया हलिया। त ॿिए ॾींहुं वरी पोड़ो वीचारो आयो त शहज़ादे खे चवणु लॻो त तुंहिंजी इहा हालत ॾिसी मूंखां बर्दाश्त नथो थिए, तूं हल मुंहिंजे घर वेह। त शहज़ादो चवणु लॻो त पोड़े खे त हाणे तूं ज़िद करींदो त आउं तुंहिंजे घर हलां थो, पर हाणे आउं तो ते अजाए जो भार थींदसि। त पोड़ो चवणु लॻो तुंहिंजो भार थियणी मूंखे मंज़ूरु आहे, तूं हल मुंहिंजे घर रह। त उन पोड़े जी हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत धीउ बि हुई। पीउ ऐं धीउ ॿई हुते रहंदा हुजनि।
त उहो पोड़ो वीचारो उन शहज़ादे खे वठी ऐं पंहिंजे घर आयो। धीउ बि वीचारी उन पोड़े जी धीउ बि वीचारी शहज़ादी जी ख़िदमत जाम कंदी हुई ऐं पोड़ो बि वीचारो ख़िदमत जाम कंदो हो। त शहज़ादो हिकु ॾींहुं उन पोड़े जी धीउ खे चवणु लॻो त तूं तमामु सुठी छोकिरी ऐं मुंहिंजी ख़िदमत जाम करेंदी, पर तोखे हिकिड़ो अर्ज़ु करियां थो, जे अगरि करीं त उहा पोड़े जी धीउ चवणु लॻी उन शहज़ादे खे त ॿुधा आऊं तुंहिंजो कमु करण लाइ तयारु आहियां, जेको चवंदे उहो कंदसि। त शहज़ादे चवणु लॻो त उहा जॻह ॿुधाईं, चई उते खरगोश हिकिड़ो आहे, उनजी मिटी मूंखे आणे ॾे। त उहा पोड़े जी धीउ चवणु लॻी त उन खरगोश जी मिटी खे छा कंदे? चई बसि मूंखे खपे थी, तूं कमु कंदे या कोन कंदे? पोड़े जी धीउ चवणु लॻी त बिल्कुलु आऊं इहो कमु करण लाइ तयारु आहियां। ऐं शहज़ादो वरी चवणु लॻो त उते हिकिड़ो कबूतर उनजी खुॾी आहे ऐं उनजी खुॾी में हिकिड़ा पन आहिनि, उहे बि मूंखे आणे ॾिजांइ गॾु। पोड़े जी धीउ चवणु लॻी त बिल्कुलु तोखे उहे बि आऊं आणे ॾींदुसि। सो उहा पोड़े जी धीउ वई ऐं उन खरगोश जी खॾे जी मिटी बि खईं ऐं उन कबूतर जी खुॾी मां उहे पन बि खईं, अची उन शहज़ादे खे आणे ॾिनी ऐं शहज़ादे खे चवणु लॻी जेको कमु तो चयो सो आऊं करे आयुसि। त शहज़ादो चवणु लॻो उन पोड़े जी धीउ खे त हिकिड़ो कमु अञा ॿियो बि मुंहिंजो आहे। त चवणु लॻी त ॿुधा कहिड़ो आहे? त शहज़ादो चवणु लॻो त राति जे टाइम ते ही पन जेके आंदा आहिनि से मुंहिंजी अखियुनि ते ॿधिजी ऐं ही मिटी जेका आंदी अथई सा मुंहिंजे पेरनि ऐं हथनि में हणिजी। त उहो पोड़े जी धीउ चवणु लॻी त भले राति थिए त इहो आऊं ज़रूरु तोखे हणंदसि। जॾहिं राति थी उहे पन अखियुनि ते न ॿधा शहज़ादे जे, हथनि खे ऐं पेरनि खे उहा मिटी हणी छॾी। जॾहिं सुबुह थियो त ॾिसे त शहज़ादे जूं टंगूं बि सही सलामत हुजनि, हथ बि सही सलामत हुजनि ऐं अखियूं बि अची वियूं हुजनि। त हिते पोड़ो ऐं पोड़े जी धीउ तमामु ख़ुशि थियण लॻा त ही छा थी वियो? त शहज़ादो चवणु लॻो त जेको थियो रब जी तरफ़ां थियो। त हिकु चकर पोड़े जी धीउ चवणु लॻी पोड़े खे त मूंखे इहो शहज़ादो तमामु पसंदि आहे ऐं आऊं सां शादी करणु चाहियां थी, तव्हां हिन शहज़ादे खां पुछा करियो त मूंसां शादी कंदो? त पोड़ो चवणु लॻो धीउ खे त हवा मां पुछा कंदुसि शहज़ादे खां, जे अगरि शादी तोसां करे थो त पोइ तव्हां ॿिन्हिनि जी शादी कराए छॾींदुसि। त पोड़ो इहो शहज़ादे खे चवणु लॻो त मुंहिंजी धीउ तोसां मोहबत करे थी, प्यारु करे थी, जे अगरि शादी करणु चाहीं त शादी करे छॾियो तव्हां, त आऊं ॿिन्हिनि जी शादी करण लाइ तयारु आहियां। त शहज़ादो चवणु लॻो तव्हांजी धीउ तमामु सुठी ऐं ख़ूबसूरत आहे ऐं इख़लाक़ वारी आहे ऐं आऊं हुन सां शादी करण लाइ तयारु आहियां। त हिन ॿिन्हिनि जी शादी थी वेली। त हिकु ॾींहुं शहज़ादो चवणु लॻो हुन पंहिंजी नई माई खे त आऊं वञा पियो, मूंखे कमु आहे। त उहा माई पुछणु लॻी त कमु ॿुधा कहिड़ो आहे? त उन शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन नई माई खे ॿुधाई ऐं माई इजाज़त ॾिनी त भले तव्हां वञो। त शहज़ादो उतां निकितो उन जिन वटि ऐं उनजी पुराणी माई वटि। त उहो जिन ऐं उनजी पुराणी माई हिन शहज़ादे खे सही सलामत ॾिसी ऐं हैरान थी विया त तोखे ही टंगूं, ही पेर, ही अखियूं तोखे कीअं मिलियूं? त शहज़ादो चवणु लॻो त मूंखे कीअं बि मिलियूं, पर हाणे तव्हांजो ख़ैरु न, तव्हांखे हाणे आऊं कोन छॾींदुसि। त हुन छा कयो शहज़ादे उन शहज़ादी खे बि मारी ऐं उन जिन खे बि ख़तमु करे छॾी। ॿिन्ही खे मारे ऐं ख़तमु करे छॾी ऐं वापसी मोटी आयो पंहिंजी नई माई वटि ऐं ख़ुशी सां उते ज़िंदगी गुज़ारणु लॻा। ऐं उमेदु आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।